अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तमाम ठीक ठाक खैरियत से हूंदव। अदा हिन वक्त पटरियाटा चेयर लिफ्ट ते पहुची आया हूँ। ये मेन गेट पोयां तव्हां ॾिसो था, सिक्योरिटी चेक इन कराए जहीं अंदर बिल्कुल साफ़ सुथरो माहौल आहे, साफ़ सुथरो बिल्कुल साईं। हे पंजाब टूरिज़म डेवलपमेंट जे खाते में आ, साइट सीइंग वग़ैरह टूर। हे चेयर लिफ्ट साईं, फोटू वोटू निशाना कढायो। टिकट ऑफिस एरिया वेलकम टूरिज़म डेवलपमेंट कॉर्पोरेशन पंजाब के तरफों हे चेयर लिफ्ट प्रोग्राम अचो तो साईं हलाऊं था। हाणे 850 रुपया फी मानू जो आ, अचो तो अदा हलाऊं टिकट घर दे। दोस्तन के गुजारिश है शेयर कंदा हलो, तव्हांजी महिरबानी थींदी। हिते साईं काफ़ी यानी आहिनि ॿुधव काफ़ी माण्हू अचनि था, ॿुधव आहिनि था। झूला बि आहिनि ॿारनि जे लाइ, ॿुधव पार्क शयूं वठण जे लाइ। ऐं सिधो बसि टिकट घर ॾे हलियल आहे। खाया पिया रेस्टोरेंट, झरना, चिप्स बोतल, रेड बुला भी मिलन थियूं। तो बस ॾिसूं था छा थो थिए चेयर लिफ्ट ॾे। उतों शुरुआत थिए थी अदा। ये ॾिसो हितों शुरू थिए थी पई, साम्हूं टिकट घर साईं। साह भरिजो हाणे साईं, अञा टिकट घर ॾे वञूं था। रही आहे साईं चेयर लिफ्ट आहे, पटरियाटा कोमरी गवर्नमेंट ऑपरेट आहे साईं, टूरिज़म डेवलपमेंट डिपार्टमेंट पंजाब। साफ़ सुथरो पार्क, चेयर लिफ्ट, बस पहुची वियासीं साईं टिकट घर। तो साईं हे पोयूं TDCP गवर्नमेंट जो जाते 850 रुपये की टिकट आहे। 5 सालन ताईं मुफ़्त एक्साइज ड्यूटी। ऐं टिकट वठण खां पोइ बस अदा तव्हां हेॾे हली अचो। नहीं कैमरा है, कैमरे तो यार तो छुट्टी आई तो बैठो तस्वीर। नहीं सर शुक्रिया। ये हथगारे लेके जाएंगे। नहीं सर हम खुद ही ना मां हिन में कर दूँ, मां ना कहिड़ी ज़रूरत है। तो साईं बस टिकट वठण खां पोइ वञूं था पिया चेयर लिफ्ट ते। ॾाढा हे ॾिसो कोई माण्हू माना एंट्री घुतन हाणे। और शादी में न हूंदो शामियानो मथे खणंदा आहिनि, ॿार अची वेंदा आहिनि मानी खाइण। हिते उहो न आहे, लोयूं ॾियारियूं लॻियल आहे। साईं मूंखे तरी याद आहे, मां काफ़ी मरतबा नंढे लाइ करे चुको आहियां। बस साईं वञूं था पिया चेयर लिफ्ट। साईं हे ॾिसो हलनि थियूं पई चेयर लिफ्ट ते। स्टार्टिंग पॉइंट आहे, लाइन में बीठा आहियूं, असांजो नंबर अचे जेसि ताईं। हे हीअं वेहणो आहे, बसि लहण वारा हे साईं। हे हीअं बसि अचो, हे हीअं लहणो आहे। हे ख़ाली थी वियो हेॾो, हाणे होॾो परियां फ्री ईंदो तो साईं। हे हाणे ढस चले इहो कमु आहे। हे लहंदा हे लहो, हे लही हाणे ॿियूं सवारियूं तयारु आहिनि। हे घुमी फिरी ईंदो। हे ढस चले। हे साईं टिकट है, हे साईं टिकट 850 रुपये जी। हे माण्हू हीअं भई हल आहे साईं, हे लहण वरी पोइ हीअं बसि ख़ाली बि आहिनि, असां बि वेहंदा। तयारी फुल आहे, ॿुधव बसि साईं ख़ाली तख़्ता बि अचनि था। फोटोग्राफी भी हले थी साईं। बस साईं हल आहे, लाइन में आहियूं, इन जे करे इंतज़ारु हले थो पियो।
ॿुधो पिया हेॾो ख़ाली वेठा माण्हू ऐं चले साईं बसि असां बि लाइन में आहियूं हलल आहे जेसिताईं नंबर अचे लाइन वॾी आहे काफ़ी माण्हू आहिनि साईं पर जल्दी जल्दी नॉन स्टॉप कमु आहे ऐं तव्हांखे हिकु ई गुज़ारिश शेयर कंदा हलो शेयर कंदा हलो शेयर कंदा हलो बसि सर टिकट चेक थी वई मथो फाड़े छॾ हे साईं चेयर लिफ्ट नवाज़ शरीफ़ साहब इफ़्तिताह कई आहे हिन जो मां तव्हांखे ॾेखारियां 1990 में जॾहिं चीफ मिनिस्टर हुयो साईं हे बसि ख़ाली ओॾो लाइन हेॾो हे माण्हू वेहंदा ॿ माण्हू वेहनि था साईं बसि साईं असांजो साईं पोइ अची वियो आहे हिकिड़ो हिते काबू काबू अरे तक मामू ॾे हिमाद साईं भाणे जो असां सां आयो आहे चेयर लिफ्ट चालू आहे नज़ारा आहिनि साईं हेॾो ओड़े टिकट घर साम्हूं टिकट वरितीसीं हितां आयासीं पंधि हेॾे पार कईसीं हाणे चेयर लिफ्ट ॾे रवानगी आहे हाँ जहाज गाड़ियों भी आती वाह टे कड़े बस आई हे नज़ारा आहिनि चेयर लिफ्ट जा मथे तां वञी बस आई हे हले थी पई ओ मथे ताईं साईं हे नज़ारा आहिनि साईं चेयर लिफ्ट जा मादुला मज़ो अचे थो बाबा हाँ पाण काॾे था हलूं चेयर लिफ्ट ते मथे पहाड़नि ते वाह सारा उहे बादल साईं हेठों रस्ते में गाॾी वञनि थियूं साईं हेठां रोड आहे ऐं साईं पटरिया चेयर लिफ्ट कुझु माण्हू मोटिया था अचनि छो त मथे तव्हां फोटोग्राफी बि मथे करे था सघो स्पॉट आहे लही करे ऐं इहे ज़िंदगी जा मज़ा अथव तव्हांखे जीअं ॿुधाईंदा रहंदा आहियूं पंहिंजे पाण खे एॾा अमीर करे छॾियो इहा दुनिया जी हर शइ तव्हांजे लाइ सस्ती हुजे त भाउ मुंहिंजा पंहिंजे बचनि खे ट्रेवल करायो पंहिंजे ॿारनि खे हिन दुनिया जा रंग ॾेखारियो जेतिरी बि ताक़त आहे जेतिरी बि तव्हां में हिमत आहे ट्रेवल सां छा आहे त माण्हू जो एक्सपोजर वधंदो हुन दिमाग़ु खुलंदो आहे हुन सोचण सम्झण जी सलाहियतां वधंदियूं आहिनि अगरि तव्हां हुनखे सिर्फ़ु पंहिंजो ॻोठु ॾेखारियो था त शहर वठी वेंदो न भात पटियल हूंदो त वाइड़ो थी वेंदो ऐं जे हुनखे दुनिया घुमाईंदो हुन दिमाग़ु खुलियल हूंदो को बि मसइलो को बि ज़िंदगी जो मामिलो हुनजी सोचण सम्झण जी सलाहियत वधियल हूंदी इन करे साईं असां पंहिंजे बचनि खे ट्रेवल कराईंदा रहंदा आहियूं पाण बि कंदा आहियूं बचनि खे बि कराईंदा आहियूं अहिड़ा नज़ारा इंजॉय कंदा आहियूं ऐं तव्हांजे लाइ साईं अहिड़ा नज़ारा हे ॾिसो हे साईं कोमरी पटरिया चेयर लिफ्ट हेठां रोड आहे साईं गाॾियूं अचनि वञनि थियूं पूरो तव्हां ॾिसो था नज़ारा जबलनि ते मथे थी खयूं वञे साईं असांजे पोयों बि साईं माण्हू आहिनि खिलनि था भौत ते उन्हनि वक़्तु के हाणे छा कयूं हल अञा मथे आहे साईं साईं जीअं तव्हांखे ॾेखारे चुको आहियां मां पहिरियों काथों अमेरिका जी ॾेखारी हुअमि वरी आज़रबाईजान बाकू में बि हुयुमि पर बाकू वारे जी न आहे मूं वटि मलेशिया में वेठो हुअमि उहे तस्वीरूं आहिनि शेयर कयूं बि हुयमि शायदि अलाए न कयूं हुअमि पर हाणे हिते साईं हे बि अथव तव्हां ॾिसो डॉग वाव साईं गार्ड पोस्ट बि आहे
मोबाइल किरी पए त साईं पंहिंजी मदद आप जे तहत तव्हांखे वञी इहो खणणो पवंदो। इन करे सामान जी पाण हिफ़ाज़त कयो। हे ॾिसो बाय बाय। ॿुधव बाक़ी हेॾो रोड रस्तो हे साईं नज़ारा माल मवेशियूं हे जबल हे पहाड़ साईं हे बादल झरना इहे नज़ारा अथव। हे काकियूं बसि साईं हर को पंहिंजे माहौल में घुमंदो फिरंदो अचे थो पियो। हाय माण्हू साईं अल्ला बसि हाणे साईं टॉप ते पहुचण वारा आहियूं। अड़े मां बीह रही लॻे थो साईं बिजली वई हली पर न हले थी चुरे थी। बसि साईं असांजा सिंधी भाइर अस्सलाम वालेकुम अदा छा हाल आहे ख़ुशि साईं ॾिठव हेठों रस्ता ये पहाड़। तस्वीर आपकी बना दे भैया, 2 तस्वीरें 100 रुपए की। नहीं बनी हुई है सर। सर ये दूसरा और आखिरी पॉइंट, आप लोग ऊपर जा बस वहाँ से आपको सर आपकी दुआ चाहिए। ये अगर अच्छी आती तो ले लेते। नहीं मुश्किल नहीं है। अञा मथे हल लाए वाह खल्क अञा हल लाए काथे केस ताईं आहे ये मां के मथो अचे तो बाबा भाउ त नथो थिए न। हा मामू सां गॾु आहे न। हा बाबा साईं हे नज़ारा ॾिसो जेॾो जेॾो मथे था वञो ओॾो सीन ख़ूबसूरत थींदो थो वञे था। हितां हाणे व्यू ॾिसो था हे साईं कोमरी साम्हूं हेॾो पटियाटा ऐं हेॾो असां साईं हला नज़ारा टाकरू कांव साईं कां कां कंदा था वतन। उहे ॿुधो था बसि साईं हलला ऐं माण्हू अचनि था चढ़ा साईं मथे अञा मथे मोबाइल टावर बि आहिनि था रस्तो बि आहे ऐं गार्डन जो साईं स्पा ओ गार्डन जे लाइ चौकी बि ठहियल आहे। ऐं हे कुझु नज़ारा आहिनि साईं हे साईं चेयर लिफ्ट चेयर माना कुर्सी लिफ्ट माना हेठां खां मथे खणी थी वञे पाण ऑटोमेटिक मशीन चेयर लिफ्ट काथे कोमरी में पटियाटा वारी 1990 में ठही हुई। नवाज़ शरीफ़ साहब इफ़्तिताह कयो जॾहिं उहो चीफ मिनिस्टर हुया पंजाब जा। ऐं अॼु असां उन चेयर लिफ्ट में मज़ो वठूं था। 850 रुपए जी टिकट आहे ऐं जेको 5 सालनि खां नंढो ॿारु आहे उमिरि घटि आहे उहो मुफ़्त आहे। जे असांजो भाणे जो बसि 5 या 5 खां घटि आहे त इहो मुफ़्त आहे। फी माण्हू जी 850 रुपया टिकट ऐं बसि टेकिया वेठा आहियूं वञूं था पिया मथे। ऐं तव्हांखे गुज़ारिश कयां शेयर कंदा हलो था तव्हांजी महिरबानी थींदी। हे ॾिसो साईं अञा मथे हल हे कोमरी जे साम्हूं ई आहे। ठीकु आहे भाउ हरियाली सब्ज़ो हेॾे त साईं हवा ई थधी थी वई आहे ॼणा की एसी जो मुंहुं हेॾे खोले छॾियो आहे। बाक़ी हे टाकरू कांव ॾिसो था बरड़ाहट कंदा था वतन। बाक़ी हे साईं मुक़ामी हिते घर बि आहिनि भाॼियूं बि आहिनि हिते मकायूं माण्हुनि पोखियूं आहिनि। ॿुधव छेणनि जा ढेर बि पिया आहिनि माल बि अथनि कुकड़ियुनि जा मणकारी ज़रदालू थोरियूं घणी ज़मीन बि अथनि। इहे मुक़ामी घर हे वणकारी साईं हिते के हे वण साईं फ्रूट वारो आहे उहो विच में आहे जेको हे जीअं बीठो आहे साईं हिन में ज़रदालू अॻुड़े अलाए छा बीठा हुया न ॻाढ़ा ॻाढ़ा ॿेरनि वांगुरु थुल्हा सूफ़ी ॿेर जीअं हूंदा आहिनि। हे घर साईं हिननि जा बसि साईं लैंडस्लाइडिंग वांगुरु हिननि जा घर बि स्लाइड थी विया आहिनि हेठि पथरनि। वाह मथां गारो ॾिनल आहे। हे साईं ज़रदालू बीठा अथव दा ओ
ओये जरदालू हे ॾिसो हे तू तो साईं अमेरिका में जेको घर असांजो बीठो आहे वाह सुभान अल्लाह टाटा कर काकी खे साईं ॿारनि जहिड़ा ॿार बादशाह हे साईं फल फ्रूट अलॻि आहे हेॾो बि अलॻि बसि साईं हे चोटी ते पहुची वियासीं हे चोटी ते ॾिसो मथे कहिड़ो नज़ारो आहे अञा मथे मात ॿुधे अञा साईं मथे हलल आहे वाह हे साईं तव्हां हिन कोपे खे ईअं हेठि बि करे था सघो जे इहा माई ढकियूं थी अचे पंहिंजे शेल्टर खे ऐं ॾिसो था बसि साईं हे पहुची वियासीं स्पॉट ते माण्हू अचनि था वञनि था मज़ा वठनि था हे स्पॉट आहे साईं हिते एंड आहे हे प्रेशर लाइन चाढ़नि साईं हे ॾिसो था मशीनरी सॼो ॿियो वारो कयो वाह ॿार साईं बसि साईं लहंदासीं हिते पंहिंजे ॿार खे भाकुर काबू बसि साईं बसि साईं हेॾो हे वापसी जी रवानगी आहे माण्हुनि जी वॾी ख़ल्क आई आहे लॻे थो गर्ल्स कंहिं कॉलेज स्कूल जा ॿार आया आहिनि बसि साईं वरी ईअं हाणे जेल मां टपी शायदि वरी वापसी आहे या फोटो सेशन करिणो आहे ॿुधबर बसि साईं हाणे पहिरीं किस्त पूरी थी आहे जेको असली पंजाब जो हाईएस्ट चोटी आहे उते हाणे वेंदासीं हे केबल कार अचे थी पई ॿुधबर बसि हिन जे लाइ वरी रश आहे लाइन में बीठा आहियूं ऐं बसि केबल कार जो इंतज़ारु आहे बाक़ी साईं हिते पकोड़ा छोला हर शइ मिलनि था पिया बोतल समोसा कुझु बि तव्हां वठणु चाहियो त मिली थो सघे पर रेट डबल अथव उसूल आहे 20 वारी शइ 40 में मिले थी ॿुधबा था हे साईं ॾिसो कोई ते छिकिजे थो छो त केबल कार अचे थी पई हे साईं स्पीड हिन जी हेठि मथे हिन केबल कार जे हिसाब सां थिए थी पई तव्हां ॾिसो उहो आहे साम्हूं केबल कार बसि साईं हाणे लहंदा वेंदा हे लही आहे अॻियां हे ॿार वेंदा बसि हिते हलंदे हलंदे में साईं वेहणो आहे बीहण कार न आहे हल हे फुल थी आहे हे साईं हलो वियो जल्दी होॾे लहंदा हो जीअं लहंदा हाणे ॿिया वेंदा साईं ॿार हे साईं केबल कार चले नव 10 जहिड़ा विया आहिनि था बसि साईं बंदि करनि था चले बसि साईं हे वेहंदा था वञनि चेयर लिफ्ट में असांजो अञा नंबर रहियल आहे ॿुधबा हे चेयर लिफ्ट हले थी पई त साईं इहा आहे केबल कार हलूं था पिया 6 किलोमीटर अञा मथे आहे पंजाब जी मथे में वॾे में वॾी चोटी ते इहा हलंदी ॿुधबा हे माण्हू हाणे वेहिजी ऐं बसि केबल कार में रवानगी आहे हे बसि पूरो साईं चेन जो जेको हिननि जो सिस्टम आहे पूरो हिन ते हले थो पियो संग गुज़ारिश आहे शेयर कंदा हलो तव्हांजी महिरबानी थींदी बसि साईं हाणे असांजो नंबर ईंदो ॾिसूं हे साईं पूरो रेल कार जो सेटअप आहे नॉन स्टॉप फिरे थी पई जीअं रेल कार वञे थी मथे या अॻिते छिकिजी थी वञे ओया वई ओए होॾो वरी हाणे जॾहिं बि नई ईंदी हिनखे साईं वरी पोइते थी वञे पूरो हिननि जो सेटअप आहे साईं हे बसि अची वई आहे इन में ई असांजो नंबर आहे बीठा ऐं इंतज़ारु कयूं था हाणे ख़ाली थींदी वरी असां चढ़ंदासीं
पंजाब जी मथे में मथे जेका चोटी आहे ऊंचाई वारी वॾे में वॾी उन ते वञूं था पिया हिन रेल केबल कार में। असांजो शहज़ादो इमाद असां सां गॾु। इमाद हाय कर एक्साइटेड आहे हलंदे इन में हल सही आहे त साईं अचो बसि विहूं था। बसि साईं वेहिजी वियासीं हिते ताईं कमु ख़राबु उहो बंदि वारो आहे हिन जे करे नथा करे सघूं लाइव। साईं बसि अलाह वणकारियूं सीनारियूं हे साईं असां गड़ साईं जीअं रेलवे लाइन ट्रैक मटाईंदी आहे हीअं ई रेलवे लाइन थोड़ा सा खराब है। खराब नहीं, वो जैसे ट्रेन ट्रैक चेंज करती है ना आवाज आती है। और ये सही ये वैसी है। मैं जैसे ही वो आएगा इसका पोल आएगा उधर यही करेगा। हाँ और दूसरा मैं मलेशिया में भी बैठा हूँ कोलालम, वो सेम इसी तरह है। अच्छा। वहाँ पे भी ऐसा ही पहाड़ है। अच्छा। हाँ मलेशिया कोलालमपुर में सर जटालिंग जी जेका आहे मथे कैसीनो ते केबल कार वेंदी आहे उहा बिल्कुलु ईअं ई आहे। नज़ारा ही है ना दिसना ते सफ़ा हिकु नंबर। इनायतुल्ला भुट्टो साहब मुंहिंजो साईं जिगर चवंदो आहे सफ़ा हिकु नंबर ओरिजिनल माल। हाँ इनायत साहब मज़ो अचे थो या साहब मुंहिंजी आहे ना साईं मज़ो अचे थो है न दिल बार बार आहे साईं। हे ॾिसो हलला फ़ोन जी कुर्बानी नथा ॾियणु चाहियूं हिन जे करे लिमिटेड हवा जा घूघट साईं ॿाहिरि अचनि था पिया। बाक़ी साईं नज़ारा ॾाढा ख़ूबसूरत। वो देखो हिमात काॾे थो वञे? ये इधर तरफ। हाँ बाबा मथे थो वञे मज़ो अचे थो हेॾे त तक। हाँ मज़ो अचे थो काॾे थो वञे हिमात? मथे कहिड़े इशारो त कर काथे आहे उते उहो वाकई साईं हलल आहे सही चवंदा आहिनि साईं कोमरी अथव। हे ॾिसो साईं बी अची वई। ये रुक जाती क्यों है? आहिस्ता होती है ना ऊपर। साईं हे ॾिसो हे अथव केबल कार जेके हलनि थियूं। बिल्लू असां येलो वारी में वेठा हुआ। बहुत बड़ी हाइट है जी इसकी, बहुत बिल्कुल। ज्यादा हाइट बनती है। नीचे से भी आप देखें कितना टाइम लगेगा ऊपर आने में। नहीं वो बंदे कह भी रहे थे कि सबसे पंजाब की सबसे ऊंची चोटी यही है जिधर आप जा रहे हो। वो सच है या झूठ है? नहीं बनाने वाले का भी तो देखें ना, उसका डिजाइन देखें जैसे बनाई है। गड़ थी बाकी छोड़े क्यों सर जी? सही बिल्कुल सही बात। ये यहाँ से झटका लगेगा। अभी चढ़ाई में जा रही है ठीक है। सही है वरी एक खंबा रह गया बस। ए ॾिसो था टेंशन नहीं लेनी। अञा मथे ये साईं मथे टॉप वारी एंड वारी स्टेशन ते अची वियासीं। वेलकम एट द टॉप ऑफ द पंजाब। जीअं तव्हांखे चयोसीं पंजाब जी ऊंची तरीन चोटी ते पहुची विया आहियूं। दरवाज़ो खुलंदो बस साईं अची वियासीं भजिया बाबा भजिया बस साईं अचण साईं पोयों रेल कार हल ॿुधव पंजाब जी टॉप चोटी ते अची आऊं साईं। हे माण्हू वरी हितां ई वापसि वञनि था। असां आयासीं हेॾो हे हाणे लथा वञनि था पिया। हिते फोटोग्राफी वग़ैरह कयो घुमो फिरो असां वांगुरु भोग ठकाव कयो ॿुधव था। बसि हे आहे टॉप ऑफ द पंजाब चोटी उते आयल आहियूं। तव्हां काॾे छा था करणु चाहियो? हाइकिंग रिज़ॉर्ट रेस्क्यू फैमिली पार्क हर शइ ते लिखी पई आहे ॿुधव था। लहन चढ़नि था जहिड़ो थी पियो साईं जहिड़ो नथो वञे ॿुधव। हे साईं टॉप ऑफ दी चोटी पंजाब जी उते मौजूदु आहियूं। बसि अदा छा कयूं साईं। हे आहे पंजाब जो हाईएस्ट पॉइंट रेल कार ठीकु आहे। हिते असां आयासीं पूरो घुमियासीं फिरियासीं ठीकु आहे। हे हिन जो आख़िरी पॉइंट आहे पंजाब जी मथे चोटी आहे पटियाटा
तव्हां हिते ॾिसो माण्हू अचनि था रेल कार ते 850 रुपया टिकट आहे तव्हांखे पूरो टूअर ॾे वञो हाणे दोस्तनि खे गुज़ारिश आहे शेयर कंदा हलो बसि साईं असांजो नंबर अची वियो आहे असां हाणे हितां लहंदासीं ॿुधव हे ॾिसो हे पोयों असांजो पूरो रेल कार पूरा हिते पार्क वग़ैरह बि आहिनि हर शइ आहे ॿुधो हे वॉशरूम हर शइ ट्रैक लिखियलु आहे दोस्तनि खे आख़िर में गुज़ारिश आहे शेयर करे छॾिजो असां बसि हाणे हितां ई जेको ट्रैक आयासीं उहो ई वापसि वेंदासीं त दोस्तनि खे गुज़ारिश आहे शेयर कंदा हलो इनशाला जल्द वरी मिलंदासीं जेसि ताईं दुआनि में यादि पंहिंजो ख़्यालु रखिजो पंहिंजे प्री प्यारनि जो ख़्यालु रखिजो पर वेंदे शेयर करे छॾिजो जल्द मिलूं था दुआनि में यादि अल्लाह हाफ़िज़।